नाज़रीन सॼी सिंध जी घोटकी में बेकरबला जे शहीदनि जी यादि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुश्ताक लिकारी। सॼे मुल्क जी ज़िले घोटकी में भी शोहदा करबला जी याद में मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि ऐं मजलिसूं पिणु बर्पा कयूं पियूं वञनि। उन सिलसिले में घोटकी भरिसां खुआरा स्टाफ वटि इमाम बारगाह अली अलैहि इस्लाम खां हुसैन बख्श ट्रिगड़ ऐं उस्ताद अली नवाज़ मंगी जी अॻवानी में मातमी जुलूस बरामद कयो वियो, जिते अदादरनि सीना दनी ज़ंजीरनि ऐं छुरियुनि सां मातम पुण कयो। उन सिलसिले में अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बनाइण लाइ वॾे तादाद में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पिणु मुक़ररु कई वई हुई। उन मौके ते एसएचओ आदरपुर रिज़वान अहमद नारेजो ऐं आज़ादरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अलहमदिल्ला असां उनखे फुल प्रूफ सिक्योरिटी जो अरेंजमेंट कियो आहे, जंहिंमें 50 पीसी आहिनि, 4 एस आहिनि, 4 एससी आहिनि, 3 सब इंस्पेक्टर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु 2 असांखे रेंजर्स जी व्हीकल्स बि आहिनि जेके सिक्योरिटी जे लाइ आहिनि। अलहमदिल्ला हिन वक़्त ताईं जेको सिक्योरिटी जो इंतज़ाम आहे बहितरीन आहे। आज़ादार इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम भी कयूं था, उनको पोइ यज़ीद जे ख़िलाफ़ एहतजाज भी कयूं था त सन 61 हिजरी में उन हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो हो, पाणी सादातनि जो बंदि कयो वियो हो। उन हिसाब सां हीअ सबीलूं हलायूं था, हीअ नगर न्याज़ कयूं था ऐं हीअ जुलूस कढूं था त ताकि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको मक़सद हुयो उहो पाए तकमील ते अचे। करबला के याद रखण जे लाइ असां इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम का काफ़ो हाले करे ऐं खुआरा बस स्टॉप ते मजलिस कराईंदा आहियूं, जेका आवाम के पैगाम ॿुधाईंदा आहियूं कि इमाम हुसैन सां एतिरो ज़ुल्म थियो। जॾहिं त आख़िर में मजलिस पिणु बर्पा कई वई, जंहिंखे आलिम अब्दुल सत्तार सुमरो ऐं मौलवी पलवान संगड़ खिताब कयो। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।